ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। सिंध हाई कोर्ट उस्मान गनी खे हटाए ज़ुल्फ़िकार शाह खे एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़रर करण वारे हुकुम ते अमल रोके छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। अदालत सिंध हुकूमत खे नोटिस जारी कंदे सूरत हाल खे जीअं जो तीअं बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत एडवोकेट जनरल खे 26 अक्टूबर ताईं जवाब जमा कराइण जी बि हिदायत करे छॾी आहे। अदालत पारां एंटी करप्शन चेयरमैन जी बदलीअ बाबति नोटिफिकेशन ते ईंदड़ ॿुधणीअ ते ई सूरत हाल बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट उस्मान गनी खे हटाए ज़ुल्फ़िकार शाह खे एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़रर करण वारे हुकुम ते अमल रोके छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। सिंध हाई कोर्ट उस्मान गनी खे हटाए ज़ुल्फ़िकार शाह खे एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़रर करण वारे हुकुम ते अमल रोके छॾियो आहे। अदालत सिंध हुकूमत खे नोटिस जारी कंदे सूरत हाल खे जीअं जो तीअं बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो। जॾहिं त अदालत एडवोकेट जनरल खे 26 अक्टूबर ते जवाब जमा कराइण जी हिदायत जारी करे छॾी आहे। अपडेट कयूं पिया। अवां खे अदालत पारां एंटी करप्शन जे चेयरमैन जे बदली बाबति नोटिफिकेशन ते ईंदड़ ॿुधणीअ ताईं सूरत हाल बरक़रार रखण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ुरानी। जी आज़म। जी सिंध हाई कोर्ट एंटी करप्शन के चेयरमैन उस्मान गनी के हटाए ज़ुल्फ़िकार शाह के चेयरमैन मुक़रर करण के खिलाफ दाख़िल कयल दरख्वास्त से सिंध हुकूमत एडवोकेट जनरल ऐं ॿिनि खां नोटिस जारी करे 26 अक्टूबर ते जवाब तलब करे वरितो आहे। अदालत उन सां गॾु स्टेटस को पिणु जारी करे छॾियो आहे। अदालत में इहा दरख्वास्त उस्मान गनी पारां दाख़िल कराई वई, जंहिंमें इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन जी मंज़ूरी के जवाब बणाए संदसि ट्रांसफर कई है, जेका कानून के खिलाफ है ऐं उनके बिना के जवाब से ट्रांसफर किया है। इन दरख्वास्त में इहो बि चयो आहे त इहो जेको उहिदो आहे उहो इंतज़ामी दायरे में नथो अचे ऐं उन जे खिलाफ जेको नोटिफिकेशन जारी कियो आहे उहो कानून जूं घुर्जूं पूरियूं नथो करे। इन करे जेको आहे इनखे कालदम करार ॾिनो वञे। अदालत जी इन दरख्वास्त जी इब्तिदाई ॿुधणी कई आहे। इब्तिदाई ॿुधणी दौरान धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि ऐं स्टेटस को जारी करे धुरियुनि खे सूरतहाल जीअं जो तीअं बरक़रार रखण जी हिदायत कई आहे। जी आज़म ज़ुरानी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां खे ॿुधायूं पिया। अदालत सिंध हुकूमत खे नोटिस जारी कंदे सूरत हाल खे जीअं जो तीअं बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।